घोटकीअ में JUI जे आज़ादी मार्च जे हवाले सां जागिरता रैली कढी वई। PTI हुकूमत खिलाफ छिती नारेबाज़ी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जे ऐलानियल आज़ादी मार्च जे सिलसिले में घोटकीअ में जमियत उलमा इस्लाम पारां मौलाना अल्लादीन चन्ना, मौलाना गुलाम रसूल कलोड़ो, मौलाना अब्दुल हफीज़ भुट्टो, कारी नदीम चन्ना ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जागिरता रैली कढी वई। जागिरता रैली चन्ना स्टाफ खां कढी वई, जेका सॼे शहर जो गश्त कंदी प्रेस क्लब पहुती, जिते कारकुननि पारां छिती नारेबाज़ी कई वई। जागिरता रैलीअ दौरान अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त आज़ादी मार्च में लखे माण्हू शिरकत करे PTI हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वेंदो। अॻुवाणनि चयो त दुनिया ॾिसंदी त अवाम मौलाना फज़ल रहमान सां गॾु आहे। सिलेक्टेड वज़ीर ऐं उन जा वज़ीर बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। इमरान नियाज़ी जी हुकूमत जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। आज़ादी मार्च में अवामी समुंड उथली पवंदो, तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। JUI कारकुननि धमकियुनि खां डिॼण वारा न आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त मौलाना फज़ल रहमान खे गिरफ़्तार या नज़रबंद कयो वियो त धमाधम मस्त कलंदर थींदो। हिननि चयो त घोटकीअ मां 300 गाॾियुनि जो काफ़िलो आज़ादी मार्च में शिरकत लाइ इस्लामाबाद रवानो थींदो।